जी बिल्कुल, लखी गुलाम शाह में अंजुमन अकबरिया इमाम बारगाह जे तरफ़ां 17 रबिल अवल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत, मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जे विलादत जी ख़ुशीअ में शानदार ऐं रूह परवर तक़रीब मुनक़द कई वई। प्रोग्राम में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जो आगाज़ क़ुरान पाक जे तलावत सां कयो वियो, जंहिं बाद हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नेमतूं ऐं मुनफ़तूं पेश कयूं वयूं। अंजुमन अकबरिया इमाम बारगाह जे उहिदेदारनि ऐं मौजूद शहरनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशीअ में केक काटियो, पंहिंजे अक़ीदत जो इज़हार पिणु कयो। उन मौक़े खां पोइ मदरसा जवादिया खां साईं किफ़ायत हुसैन अब्बासी, शाकिर हुसैन सुमरो, मुख़्तियार अली अब्बासी, गुलाम रसूल अंसारी ऐं ॿियनि जी अॻवानी में अज़ीम अलशाह रैली कढी वई, जेका बस स्टैंड अंजुमन अकबरिया इमाम बारगाह ऐं शाही बाज़ार खां थींदे वापसि मदरसा जवादिया में इख़्तिताम पज़ीर थी। मुक़रिन पंहिंजनि ख़िताबनि में चयो त मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं महफ़िलूं मोहबतूं, भाईचारे ऐं इत्तेहाद जो पैगाम ॾियनि थियूं, जॾहिं त अहिड़ियूं महफ़िलूं नौजवान नस्ल खे इस्लाम जी तालीमात ॾांहुं माइल करण में अहम किरदार अदा कनि थियूं। आख़िर में मुल्क जी सलामती ऐं अमन ऐं तरक़ीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं, जॾहिं त शिरकत कंदड़नि में तबरक ऐं मिठाई पिणु विरहाई वई। जेके तव्हां असांजे टोलनि में अची विया आहिनि, जेके असांखे सम्झाइनि था त बाबा शीयनि सां गॾु खाइजो बि न, शीयनि खे पंहिंजे मस्जिदनि में न अचण ॾियो। असां कॾहिं कंहिं बि अहल सुन्नत बिरादरान खे पंहिंजे मस्जिदनि इमाम बारगनि खां रोकियो ई कोन्हे। असां चवंदा आहियूं तव्हांखे अगरि मजलिस में अचिणो हलिया अचो, तव्हांखे जश्ननि में अचिणो हलिया अचो। असांजे कोई कोन्हे, इहा शइ ईरान में आहे, इहा शइ सऊदी अरब में आहे, शिया सुन्नी गॾु निमाज़ पढ़ंदा आहिनि, उते कोई इख़्तिलाफ़ कोन्हे। इख़्तिलाफ़ अची छड़ो पाकिस्तान में माण्हुनि कुझु विझो आहे, ऐं इहो बि मां सम्झां थो त कंहिंजी रथियल साज़िश आहे, कुझु हुननि जे पासे ॾे अहल सुन्नत जे पासे ॾे कुझु